खैरपुर मां ख़बर ईंदा आलू त खैरपुर जे सिविल सोसाइटी मेंबरनि जिन में सियासी कारकुन वकीलनि लेखकनि सहाफ़ी ऐं ॿियनि शोबनि जा नुमाइंदा शामिल हुआ। जुमे ॾियारे प्रेस क्लब खैरपुर 12 एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरो कंदड़नि जागीरदारी निज़ाम ऐं अजमल सावंत जे कातिलनि जे ख़िलाफ़ नारा हया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे IBS अखर जे अॻूणे डायरेक्टर प्रोफेसर शाह मोहम्मद लहराणी, एडवोकेट खाद ॾहोट, अमीर गुल कटौर ऐं ॿियनि चयो त अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे ऐं इन क़त्ल जा ज़िम्मेवार रियासत जा इदारा, सिंध हुकूमत ऐं जागीरदार आहिनि। मुक़र्रीन जो चवणु हुयो त जेसी ताईं जागीरदारी ख़त्म न कई वेंदी सिंध में अमुन क़ाइम न थींदो। उन करे सिंध अंदरि इल्म ऐं अमुन जे आबियारी ख़ातिर सरदार ऐं बोतार ख़त्म कया वञनि। इहो मुतालबो पिणु कयो वियो त शहीद अजमल सावंत जे कातिलनि खे तुर्त गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं बेगुनाह मासूम माण्हुनि जे क़त्ल ऐं अगवा जो सिलसिलो बंदि थी वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।